अस्सलाम वालेकुम प्यारा साथियो, उम्मीद खुश हूंदा। ही जेका शायरी असां वटि अॼु पहुती आहे सा साईं आजिज़ उॼण जी आहे, जेका चूंड करे इरशाद अहमद जावरी मोकिली आहे। जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी, इहा ईद जी ॼण सॼण राति थींदी। पाए गल गिराटियूं कंदासीं रिहाणियूं, पाए गल गिराटियूं कंदासीं रिहाणियूं, विसारे छॾींदासूं पीड़ूं पुराणियूं, न की दर्द रहंदा न हे हाथ थींदी। जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी, जॾहिं तुंहिंजूं ॿाहूं ॻिची हार थींदियूं, जॾहिं तुंहिंजूं ॿाहूं ॻिची हार थींदियूं, प्री पोइ न दिलड़ियूं कॾहिं धार थींदियूं, न की धार रहबो न फ़िक्रात थींदी। जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी, सभई सूरतो सां सजण मां सलींदुसि, सभई सूरतो सां सजण मां सलींदुसि, रोअण खां अखियुनि खे न जानिब झलींदुसि। सॼी राति ॻोढ़नि जी बरसाति थींदी, जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी। जॾहिं नेण तोसां सजण चार थींदा, जॾहिं नेण तोसां सजण चार थींदा, तॾहिं तुंहिंजे आजिज़ जा आज़ार वींदा, न की सूर रहंदा न सकरात थींदी। जॾहिं मुहबतो सां मुलाक़ात थींदी, इहा ईद जी ॼण सजण राति थींदी।